नाज़रीन बाढ़ सीयर प्रेस क्लब ऐं ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन पारां सकाफ़ती प्रोग्राम को ठाहियो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे मक़बूल कांधड़ो। सीयर प्रेस क्लब ऐं ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन सीयर पारां 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ सीयर में एक सकाफ़ती जागरूकता प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे रहवासियुनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि खां अलावा ज़िले लाड़काणे ऐं दादू ज़िले सां वास्तो रखंदड़ सहाफ़ियुनि शिरकत कई। प्रोग्राम में शिरकत कंदड़ सहाफ़ियुनि ऐं समाजी अॻुवाननि खे सिंध जी सकाफ़त जो ताज, सिंधी टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया ऐं अहिड़े तरीक़े सां महफ़िल सकाफ़ती रंग में रंगजी वई। जॾहिं त प्रोग्राम में शरीक माण्हुनि क़ौमी गीतनि ते झुमिरियूं हणी महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। सकाफ़ती जागरूकता प्रोग्राम में शिरकत कंदे इलाइक़े वासियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोको ही प्रोग्राम सीयर प्रेस क्लब जे दोस्तनि ऐं मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको ही प्रोग्राम थी गुज़रियो जागरूकता ऐं मुहिम जे हवाले सां जीअं 6 डिसंबर ते प्रोग्राम थिए पियो, जेको पंहिंजो एकता जे हवाले सां जीअं माण्हू वधि मां वधि उन में पंहिंजो हिसो वठी सघनि ऐं उन्हनि खे माना ॼाण मिले त हीअ जेका क़ौमी ईद आहे, जेको सकाफ़ती ॾियारो आहे, उनजी केतिरी मौजूदा वक़्त में अहमियत आहे ऐं असां ही छो था मल्हायूं। सिंध जी सकाफ़त जेका दुनिया जी शाहूकार सकाफ़तनि मंझां आहे ऐं सिंध जी सकाफ़त में टोपी अजरक ऐं उनखे अलावा सिंध जी सकाफ़त में हिकिड़ो पैगाम आहे, मोहब्बत जो पैगाम, प्रीत जो पैगाम, सुभाउ जो पैगाम। अॼु टोपी ऐं अजरक मूंखे पतल आहे न, मूंखे हज़ारनि ईदनि खां वधीक ख़ुशी मिली आहे ऐं हिन ईद दुनिया हर ईद खां मूंखे तमामु घणी ख़ुशी मिली आहे जो असां पंहिंजी क़ौम जी सिंधी ऐं टोपी अजरक पर तमामु घणी ख़ुशी सिंधी डे भरपूर नमूने सां ऐं पंहिंजे जज़्बे सां मल्हाईंदासीं। जीअं त असां ही जेको ॾींहुं आहे असां उहो हिकु ईद जीअं मल्हाए रहिया आहियूं ऐं असां पूरी सिंध में सिंध खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त अचो निकिरो ऐं हिन सिंध जे ॾींहं खे उजागर करण लाइ ॿाहिरि निकिरो ऐं हीउ प्रोग्राम अटेंड कयो। सकाफ़ती जागरूकता प्रोग्राम में इहो वचन कयो वियो त सिंध के सदा आबाद रखण लाइ आवाज़ न्यूज़ जे सॾ खे लबे कंदे 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। कैमरा में मुश्ताक मंचानियो सां गॾु मक़बूल कांधड़ो, आवाज़ न्यूज़ बाडर।